इंट्रोडक्शन पढ़ियोसीं असांखे पंहिंजे सिंधी सिलेबस में सिंधी में छा पढ़णो आहे कीअं पढ़णो आहे असां हुन ते मुकम्मल ॻाल्हाए चुकासीं कल्ह। अॼु असांजो जेको उनवान आहे उहो आहे सिर्फ़ अखर। अखर छा खे थो चइजे ऐं उन अखर जा बुनियादी माना उन मां कीअं असां अॻिते वधंदासीं सिर्फ़ अखर ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां पोइ असां लफ़्ज़नि ते जुमलनि ते ॿिए दफ़ो असां पोईंदासीं अखर छा आहे उनजी असां वस्फ़ ईंदासीं उन खां शुरू कंदासीं त जीअं असां पंहिंजो पाण खे सम्झी सघूं त कहिड़ा अखर जेके सिंधी ॿोलीअ में अखर आहिनि कहिड़ा सिंधीअ जा निज ॿोली जा अखर आहिनि ऐं कहिड़ा संस्कृत मां कहिड़ा फारसी मां ऐं कहिड़ा अरबीअ मां वरितल आहिनि। असां उन्हनि ते जेको सो डिटेल में पोइ ॻाल्हाईंदासीं। पहिरियों सिर्फ़ ऐं सिर्फ़ु असां हिन ते चऊं था त वस्फ़ जेका आहे उहा अखर जी आहे। अखर बि असां सिंधी में था चऊं हर्फ अरबी ॿोली में चवंदो आहे जंहिंजो माना आहे पासो या किनारो। जंहिंजी माना आहे पासो या किनारो। इन जे लिहाज़ खां असां ॾिसूं था या हिकिड़ो तमामु नंढड़ो हिसो कंहिं बि लफ़्ज़ में हिन जो हिसो हूंदो आहे हिनखे। इन करे सिंधीअ में असां हुनखे अखर चवंदा आहियूं। ठीकु आहे। अगरि हाणे सिंधी ॿोली जा कुल 52 अखर आहिनि। हाणे उहे 52 अखर जी तरतीब कहिड़ी आहे उहा तरतीब हिते मां तव्हांखे लिखायो थो उन में उन खां अलावा कहिड़ी ॿोली मां वरितल आहिनि उन्हनि खे असां अलॻि अलॻि करे लिखियो आहे हिते कहिड़ी ॿोली सां उनजा अखर आहिनि उहे नेक्स्ट स्लाइड जो त जीअं असां चेक कंदा। हाणे अखर जी वस्फ़ जेका मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुकुमि इहा हर्फ़ लफ़्ज़ जी माना आहे किनारो या तरफ़ या लफ़्ज़ जो नंढो हिसो आहे। हर्फ़ खे सिंधीअ में अखर बि चवंदा आहिनि। इहो त मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुकुमि। हाणे जेका असांजी नेक्स्ट स्लाइड आहे उहे ही अखर पट्टी जेका तव्हांजे साम्हूं आहे ऐं इन्हनि सभिनी अखरनि खे तव्हां ॾिसो त मां जेके हिकु जहिड़ी शिकिलुनि वारा आहिनि उन्हनि खे गॾु रखियो अथमि त जीअं असां न रुगो पाण सम्झी सघूं पर जॾहिं अॻिते असां पढ़ाइण वञूं त उते बि असां सवलाई सां ॿारनि खे बि सम्झाए सघूं त कहिड़ा अखर ऐं कहिड़ी शक्ल सूरत में आहिनि ऐं उन्हनि खे कीअं उचारे सघिजे थो। हाणे असां हिन जे उचार ते जेकर ईंदासीं त सभ खां पहिरियों आहे हिन जो उचार त इन्हनि खे उचारिजे कीअं। हिते झ जेको लिखियो पियो आहे इहो असल में सिंधीअ में ईअं न लिखिबो आहे पर उनजे लैपटॉप में जेका झ आहे उहो ग़लति अची वई आहे इन जे करे ईअं अची वियो आहे। हिन में इन जा हर हिक जो उचार अलॻि आहे। उन्हनि जो उचार कीअं कढिबो असां ॿारनि खे था पढ़ाईंदा आहियूं अलिफ अख बे बदक बे बुक भे भित ते तारो थे थेलो ते टोपी थे ठूठ से सवाब पे पग। इहे सभई जेके बि अखर आहिनि तव्हां साम्हूं आहिनि इन्हनि खे बुनियादी 52 अखर आहिनि जेके असांजे हरूफ ते जी सिंधीअ में मौजूदु आहिनि। हाणे अचो इन्हनि जी ॿी विसत त अरबी अखर कहिड़ा आहिनि हाणे तव्हांजे साम्हूं अची आहे। से सवाब हे हजम खे खचर ज़े ज़ंजीर स्वाद सूफ ज़्वाद ज़ईफ तोइ तोतो ज़ोइ ज़ालिम ऐन इनक गैन गालिचो फे फानूस काफ कलम। इहे लफ़्ज़ जेके आहिनि इहे अरबी जा अखर आहिनि। हाणे तव्हां सोचींदा हूंदव त अरबी में अलिफ बि आहे पर हिते अलिफ छो कोन्हे को जॾहिं त जे उहो अलिफ जेको आहे उहो असां वटि अॻे संस्कृत में मौजूदु हुयो जंहिंजे करे उहो संस्कृत मां वरितल आहे। फारसी अखर जेके असां आहिनि उहे आहिनि पे पग चे चंड ऐं गाफ गॾ। इहे जेके आहिनि 3 अखर वरी इहे फारसी ॿोलीअ मां वरितल आहिनि जेके असां वटि अचनि पिया। निज सिंधी अखर जेके आहिनि उहे बे बुक ये जन्य ऐं गेगऊं दा लीडर। इहे 4 जेके आहिनि निज सिंधी अखर आहिनि। जॾहिं त जे मिर्ज़ा कलीच बेग इन खां णे वण ङे सिंह बि ॼाणायो आहे पर उनखे साॻिया ई उहे अखर संस्कृत में मौजूदु आहिनि जंहिंजे करे असां उनखे सिंधीअ में न रखियो आहे। उहे वरी संस्कृत जा अखर आहिनि। डॉक्टर गुलाम अली अलाना बि पंहिंजो जेको सिंधी दर्सी किताब पियो आहे या पहिरियों आहे उन में इहे अखर साॻे ॼाणाया आहिनि जेके मिर्ज़ा कलीच बेग ॼाणाया आहिनि। पर बुनियादी तौर ते असां जेको ग्रामर पढ़ूं पिया था सिंधी व्याकरण इहो आहे वाहिद बख्श शेख जी किताब तां सिंधी ॿोलीअ जो सर्फ नहव उन में इहे 4 अखर ॼाणायल आहिनि। बाक़ी हेठां जेके बि अखर आहिनि उहे सभु जा सभु संस्कृत जा आहिनि जेके असांजी स्क्रीन ते मौजूदु आहिनि ऐं तव्हांखे इन सां इहे असां
इन जी विर्छ आहे अॻिते अरबी ॿोलीअ में हर्फ ॿिनि क़िस्म जा आहिनि अखर जेके आहिनि उहे अखर बि को हिकिड़ी क़िस्म जा आहिनि पर ॿिनि क़िस्म हाणे हिकिड़ा आहिनि शमसी अहिड़नि अखरनि खे शमसी अखर चयो वेंदो आहे जेकॾहिं को अहिड़ो हर्फ जेको शमसी अखर हुजे उते अल जो आवाज़ हज़फ थी वेंदो आहे उन खां पोइ वारो जेको हर्फ हूंदो आहे उन में तब्दील थी वेंदो आहे उन जी वज़ाहत जेका आहे उहा अॻिते सां करंदा हलंदासीं हाणे इन जे करे मां ही बुनियादी शयूं ॿुधाईंदी पियो हलां त अॻिते जॾहिं असां हलंदासीं जॾहिं लफ़्ज़नि में पुॼंदासीं असांखे त चवंदासीं न त हीउ जेको आहे सो हिते हर्फ इहो छो आयो आहे हीउ अखर हिते हीअं छो आयो आहे इन जे करे इन्हनि खे असां पहिरियों सम्झूं था त शमसी अखर कहिड़ा आहिनि ऐं कमरी अखर कहिड़ा आहिनि शम्स जी माना आहे सिज उहे अखर सिज वांगुरु ज़ाहिर ऐं रोशन हूंदा आहिनि इन करे अहिड़नि अखरनि जे करे अलिफ ऐं लाम यानी कि अल हज़फ थी वेंदो आहे हाणे अहिड़ा मिसाल अब्दुल लतीफ अब्दुल कादिर ठीकु आहे इहे नाला आहिनि ॾिसंदासीं किथे हज़फ थिए थो ऐं किथे नथो थिए उन जी असां पूरी वज़ाहत कयल अॻियां हाणे कमरी अखर अहिड़नि अखरनि खे चइबो आहे जंहिंमें अल जो आवाज़ ज़ाहिर थी पवंदो आहे कमर जी माना आहे चंड इन करे इहे अखर चंड वांगुरु थधा ऐं नरम हूंदा आहिनि तंहिं करे अहिड़ा अखर अचण करे अल जो उचार हज़फ नाहे थींदो ऐं उन लफ़्ज़ में अल बि उचारबो आहे लफ़्ज़नि जा घणा क़िस्म आहिनि अखरनि जा घणा क़िस्म आहिनि ॿ क़िस्म कहिड़ा बुनियादी क़िस्म आहिनि ॿ हिकिड़ो शमसी ऐं ॿियो कमरी हाणे इन्हनि जी सुञाणप कीअं कंदासीं असां शमसी अखर उहे जेके पाण में अलिफ ऐं लाम हज़फ करे छॾनि ऐं कमरी अखर उहे जेके को लफ़्ज़ जोड़ियूं त उन में अलिफ ऐं लाम जेको आहे उहो हज़फ न थींदो आहे उहो उचारबो आहे इन्हनि जा असां अचो था शमसी अखर इहे आहिनि जेके हिते असांखे चार्ट में तव्हां साम्हूं आहिनि पहिरियां जेके आहिनि उहे सॼा जा सॼा शमसी अखर आहिनि जेके तव्हांजे साम्हूं आहिनि ते तारो से सवाब दाल दरवाज़ो ज़ाल ज़रो रे रेल ज़े ज़ंजीर सीन सीटी शीन शीह स्वाद सूफ ज़्वाद ज़ईफ तोए तोतो ज़ोए ज़ालिम लाम लकुण नून नथ हाणे तव्हां जेके बि लफ़्ज़ ठाहींदो छाकाणि त असांजी ॿोलीअ में हाणे हीउ जेको उसूल आहे न उहो उसूल संस्कृत जो कोन्हे को फारसी जो बि कोन्हे को उसूल जेको आहे उहो अरबी जो आहे हाणे अरबी ॿोलीअ जा लफ़्ज़ केतिराई जेके आहिनि उहे सिंधी में शामिल थी चुका आहिनि जंहिंजे करे असां हिननि शयुनि खे पढ़ंदा आहियूं ऐं सम्झंदा आहियूं त तॾहिं जा ख़बर पवंदी आहे वञी हाणे हीउ उसूल जेको आहे उहो अरबी ॿोलीअ जो आहे जेको असां सिंधीअ में मुरवज थी वियो आहे ऐं असां सिखंदा आहियूं तव्हां केतिरा बि नाला ईंदा जेके उहे ईंदा तव्हां हुन ते ॾिसंदासीं त कहिड़ा अखर आहिनि जेके ईअं थियनि था ॿियो आहे कमरी अखर अलिफ बे जीम ह ख ऐन गैन फ क़ाफ क मीम वाव ह य इहे सभई जेके अखर आहिनि इहे वरी कमरी अखर आहिनि इन्हनि लफ़्ज़नि जा जेके बि असां सां लफ़्ज़ जोड़ींदासीं उन्हनि में अलिफ ऐं लाम जेको असां मथे सम्झे आयासीं हिन लफ़्ज़नि सां जॾहिं असां कंदासीं ठाहींदासीं त हज़फ थी वेंदो हिननि अखरनि सां जॾहिं को लफ़्ज़ जोड़ींदासीं त उहो हज़फ कोन थींदो उन जो उचार ज़ाहिर थी पवंदो हाणे हिते लाज़मी तव्हांजे साम्हूं पियो आहे अशम्स उनजो उचार छा जेको आहे शीन वारो जेको पोयों जेको अखर आहे पोयों अखर आहे शीन इहो अचे थो उन में तब्दील थो थी वञे अलिफ ऐं लाम जेको आहे उहो लाम जेको आहे उन में तब्दील थी थो वञे इन जे करे उन खे शमसी अखर चयो वेंदो आहे पहिरियों आहे लफ़्ज़ हेठियों जेको आहे उहो अल नार न पढ़बो बल्कि उन खे अन्नार पढ़बो छाकाणि त उहो कमरी अखर में अचे पियो अखर कहिड़े में अचे पियो शमसी अखर में अचे पियो जंहिंजे करे असां उनखे चवंदासीं त अल नार न बल्कि अन्नार ऐं ॿियो हिन जे मथां शद बि ईंदी आहे उन जी सुवाब सुञाणप हूंदी आहे त इहो लफ़्ज़ जेको अल जेको आहे लाम जेको आहे हिन में न उचारबो शमसुद्दीन हाणे के मिसाल तव्हांजे साम्हूं पिया आहिनि मां लिखिया आहिनि कुझु शमसुद्दीन नूरुद्दीन कमरुद्दीन सदरुद्दीन अस्सवाब अल सवाब कौन पढ़ना थे साहब अत्तवाब अल जाहिर ऐसे असां अल जाहिर कौन पढ़ना बल्कि अल जाहिर पढ़ना सी अब्दुल रज़ाक अब्दुल कौन पढ़ना हुआ में अब्दुल रज़ाक पढ़ना हूं छाकाणि त रे जेको आहे उहो शमसी अखर में अचे थो जामियतुल ज़हरा
ऐं ॿिया केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जिन में अलिफ जो उचार हज़फ थी वेंदो आहे। तव्हां जेकॾहिं चाहियो त तव्हां लफ़्ज़ नाला लिखी सघो था तव्हां पंहिंजे डायरी में, त उहे लफ़्ज़ जेके इन्हनि अखरनि सां, छो त मां त कुझु न लिखिया आहिनि, तव्हां सॼा अखर तव्हांजे साम्हूं आहिनि, उन्हनि अखरनि ते अची करे को हिकिड़ो लफ़्ज़ लिखी वेंदो त तव्हां ख़बर पइजंदी वेंदी त हीउ लफ़्ज़ जेको आहे इन में अलिफ लाम उचारजे थो ऐं हिन में अलिफ लाम नथो उचारजे। हाणे साॻियो ई कमरी अखरनि जा मिसाल असां वटि आहिनि। ज़ियाउल कमर पहिरियों जेको आहे, हाणे हिते अलॻि अलॻि सां चोड़े हुननि खे लिखियो आहे, ज़ियाउल लाम ऐं कमर। अब्दुल अज़ीज़ उहे साॻिया ई अखर आहिनि। कहिड़ो अखर हो? बुनियादी अखर कहिड़ो आहे? अखर आहे काफ ऐं काफ कलम ऐं ॿियो आहे ऐन ऐनक। इहे जेके अखर आहिनि बुनियादी, इहे आहिनि जिन जे करे अलिफ ऐं लाम जेको आहे सो हज़फ थिए थो ऐं अलिफ ऐं लाम हज़फ नथो थिए। पोइ हिते बि ईअं साॻियो आहे। हाणे हेठां कलम जेको लफ़्ज़ आहिनि जेके लिखियल आहिनि पूरा, ॾिसो त अल कलम, अल मुस्लिम, अल अज़ीज़, अब्दुल करीम, अब्दुल कादिर, अब्दुल खालिक, अब्दुल गनी, अल अलक वग़ैरह। हाणे सूरत नास बि आहे, असां लिखंदा अल नास आहियूं पर पढ़ंदा उनखे नास आहियूं। उन में छाकाणि नून वरी शमसी में ईंदो आहे, इन जे करे उचारजींदा। हाणे तव्हां वटि चार्ट मौजूदु आहे जेको असां पोयां पढ़ी आयासीं। उन में जे बुनियाद ते तव्हां जेकॾहिं को बि लफ़्ज़ ठाहिणु चाहियो त ठाहे सघो था ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहो लफ़्ज़ हज़फ लाम अलिफ लाम छो थो हज़फ थिए ऐं हिन में अलिफ लाम हज़फ छो नथो थिए। हर्फ़ इलत, हाणे जेको ॾुखे में ॾुखियो मरहलो हूंदो आहे सिंधीअ में जेको चयो वेंदो आहे त हर्फ़ इलत कहिड़ा आहिनि ऐं हर्फ़ सही कहिड़ा आहिनि, उन ते असां चऊं था हर्फ़ इलत टे आहिनि, अलिफ वाव य। इहे जेके आहिनि इहे हर्फ़ इलत आहिनि। जीअं अंग्रेज़ीअ में ए ई आई ओ यू उहे जेके आहिनि वॉवल्स आहिनि, ईअं ई सिंधीअ में हर्फ़ इलत वरी टे आहिनि, अलिफ वाव य। बाक़ी जेके बि हर्फ़ आहिनि अखर आहिनि उहे हर्फ़ सही आहिनि। इन जे करे मां उन्हनि खे हिते लिखियो कोन्हे को, छाकाणि असां 52 मां इहे टे अखर हर्फ़ इलत कढियासीं, बाक़ी जेके बि असां उन जा बचा उहे हर्फ़ सही आहिनि। सम्झ में अची वियो? हाणे ॾिसो, इलत जी माना आहे बीमार, कमज़ोर, ज़ईफ़। हाणे जेको बीमार आहे, जेको कमज़ोर आहे, जेको ज़ईफ़ आहे, जेको पंहिंजो पाण कोन थो हली सघे, जेको पंहिंजो पाण पंहिंजे सिर अकेले सिर कोन थो रहे, पर उहो ॿियनि लफ़्ज़नि खे वठी ज़रूरु हले थो। ॿिया अखर जेतिरा बि आहिनि उन्हनि में ज़रूरु इहो कमु अचे थो। छाकाणि जेकॾहिं असां जेका पटी पढ़ी आयासीं को बि अहिड़ो अखर उचारियूं त इन्हनि टिनि जो आवाज़ उन मां ज़रूरु निकिरंदो। को बि हिकिड़ो अखर उचारियो, को बि हिकिड़ो अखर लफ़्ज़ न, अखर जेके 52 अखर आहिनि न, उन्हनि 52 अखर मां को बि हिकिड़ो अखर उचारियो, नून। हाणे इन में हिकिड़ो आयो को उन मां जेको हर्फ़ इलत जेको अचे थो, कहिड़ो? वाव। अलिफ में, ब में, ज में जेको बि असां अखर उचारींदासीं उन्हनि में इन्हनि टे अखर जेके अलिफ वाव य उन्हनि जो आवाज़ ज़रूरु निकिरंदो। इन जे करे का जेका बि सूरत आहे, जेके सूरत अखर आहिनि उन्हनि अखरनि में अलिफ खां वठी य ताईं, मतिलबु पहिरें लफ़्ज़ अखर खां वठी आख़िरी अखर ताईं सभु जा सभु अखर उन में उचार पिया आपस ईंदा, इन्हनि सां ई उचारिया वेंदा। जीअं हाणे कंहिं बि कुझु अखर अहिड़ा आहिनि जिन्हनि जी थोरी वज़ाहत थी करे वठो, जिन्हनि जी माना बि आहे, उन्हनि में हर्फ़ इलत ज़ाहिरी तौर ते नज़र न ईंदो आहे। जीअं न, त अचे पियो ऐं अचे थो पियो म हिकु बखल में लफ़्ज़ बि आहे, मॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसां न न जेका तव्हां अकेले से कोन लिखी सघंदो, उनखे वरी पोइ ह ॾींदव उन ॾींहुं। हर्फ़ इलत कोन्हे को, पर इहो हर्फ़ इज़ाफ़त में ईंदो आहे। जेको जॾहिं इज़ाफ़ को लफ़्ज़ लिखंदा आहियूं, को अखर लिखंदा आहियूं, नून अखर जेको आहे नून आहे, पर असां उचारींदा आहियूं न, माना नंढी हे जेका आहे असां हुन सां गॾाईंदा आहियूं, मतिलबु ॿिनि लफ़्ज़नि जो मिलाप थी वियो, अकेलो कोन थी वियो। मतिलबु इहो थियो त हर्फ़ इज़ाफ़त इलत खां अलॻि आहे, इलत खां जेको बि लफ़्ज़ ठाहे सघे थो, जेको ठाहे सघे थो। को नंढी हे नारा लफ़्ज़ जेको चयो असांजो ख़ज़ाना लिखंदा आहियूं, अलिफ न मथे कोन ॾींदा आहियूं, अलिफ वॾी कोन ॾींदा आहियूं, नंढी हे सां उनखे असां लिखंदा आहियूं। इन जे करे केतिरा ई नाला आहिनि असां वटि जेके घणो करे औरतुनि में चवंदा फरज़ाना, रेहाना, उनमें असां अलिफ मथे कोन ॾींदा आहियूं, बल्कि नंढी हे ॾेई असां उन में लिखंदा आहियूं।
इन जे करे उहो उन सां शामिल थींदो आहे। हाणे ॾिसो कंहिं बि हर्फ खे पंहिंजे सिर को उचार या आवाज़ कोन्हे को, जेसि ताईं उन्हनि ते हरकत न ॾिबी या वधाउ लाइ पोयां हर्फ इलत कमु न आणिबो, को बि अखर हुजे उन में कान ईंदो आहे जेसि ताईं उन में हरकत। हाणे हरकत जेका आहे उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ अरबी ॿोली में ईंदी आहे। सिंधीअ में असां वटि उन लाइ इराब घणे खां घणा इस्तेमालु कंदा आहियूं कि ज़ेर ज़बर पेश जेको आहे उहो असां घणो इस्तेमालु कंदा आहियूं। हर्फ इलत जा मुख़्तलिफ़ आवाज़ आहिनि। अल्फ़े मां जेके आवाज़ या सुर जेके थींदा उनमें पहिरियों त जेको असां पढ़णु घुर्जे आहे उहा कक पटी पढ़णु घुर्जे आहे, जेका असां हिते न पढ़ी आहे, जेका असां चवंदा आहियूं अ ए उ ब बे ब ज जी जु। ऐं जेकर असांखे आवाज़ खे या सुर खे वधाइणो हूंदो आहे आ बा जा, यानी कि पोयों हर्फ जेको आहे हर्फ इलत जेको असां उन सां मिलाए छॾींदा आहियूं। पर ही हर्फ इलत जा सुर आहिनि जेके उन सां वधी करे कॾहिं अॻियाड़ियुनि में अची वेंदा आहिनि त कॾहिं पछाड़ियुनि में अची करे लफ़्ज़ खे जोड़ींदा आहिनि। ऐं साॻियो इहे हर्फ इलत वरी कॾहिं कॾहिं जॾहिं असां लफ़्ज़ कुझु ठाहींदा आहियूं त उहे उते हर्फ सही बि थी वेंदा आहिनि। पर उहो कानून आहे हिकिड़ो, उन कानून में जॾहिं असां ईंदासीं त यकीन जेको लफ़्ज़ जेको आहे उनमें य उते ॾिठो वञे त हर्फ इलत आहे, पर लफ़्ज़ ठाहियूं था त उते यकीन जेको आहे हर्फ सही में शुमार थी वञे थो। हर्फ इलत उहे हर्फ आहिनि जे ॿिए मुतहरिक हर्फ जे पोयां अची उन जो आवाज़ वधाईंदा आहिनि। जेको बि मुतहरिक माना जेके असांजा हर्फ सही आहिनि उन्हनि में शामिल थी करे आवाज़ खे वधाईंदा आहिनि। इहो आहे हर्फ इलत जा उचार। अ व य हर्फ इलत आहिनि जेके जिन खे मुख़्तलिफ़ नमूननि में उचारे सघिजे थो। उचार जे लिहाज़ खां अलिफ वाव ऐं य जे उचारण जा अलॻि अलॻि क़िस्म आहिनि। ईअं न हुजे त अलिफ वाव ऐं य जेको आहे इहे सिर्फ़ वाविल आहिनि, असां हिन में अ उ ऐ ई करे असां शामिल कंदासीं त इहे ई जेके उचार हूंदा, न बल्कि हर हिकु अखर जा अलॻि अलॻि उचार आहिनि, उन जा वरी अलॻि अलॻि क़िस्म आहिनि। उन्हनि क़िस्मनि में वरी मिसाल अलॻि असांखे मिलनि था। अलिफ जा ॿ क़िस्म आहिनि, ममदूद ऐं मक़सूर। जेको वाविल या असां हर्फ इलत अलिफ आहे अ आहे उन जा ॿ क़िस्म आहिनि। व जा वरी टे क़िस्म आहिनि, हिकिड़ो वाव मारूफ, वाव मजहूल ऐं वाव माज़ूल। य जा बि असां वटि ॿ क़िस्म आहिनि, वाव मारूफ ऐं वाव मजहूल। हाणे पहिरियों असां इन्हनि ते अचण खां अॻु हिकु लफ़्ज़ जेके हिते आया आहिनि, हिकु मां लफ़्ज़ चवण आया आहिनि मारूफ ऐं मजहूल, इन्हनि जी वज़ाहत कंदा रहो। मारूफ लफ़्ज़ तव्हां जॾहिं कंहिं बि प्रोग्राम में वेंदा हूंदव या ॿुधो हूंदव त चवंदा आहिनि मारूफ गुलूकार, मारूफ मशहूर गुलूकार। मारूफ जी माना इहा आहे ॼातल सुञातल या मशहूर, ठीकु आहे। उहो छाकाणि अरबी लफ़्ज़ आहिनि पर ग्रामर जेको असां सिंधी व्याकरण आहे उन में आम इस्तेमालु थींदा आहिनि, जंहिंजे करे असां उन अखरनि खे जीअं जो तीअं रखियो आहे लफ़्ज़नि खे। ईअं ई मारूफ ऐं मजहूल जी माना, मजहूल माना अणसुञातल, जेको सुञातल न हुजे, जंहिंजी सुञाणप न हुजे, उन खे चयो वेंदो आहे। अचो त हाणे असां इन्हनि जा उचार या जेके क़िस्म आहिनि उन्हनि ते ॼाणूं त अलिफ ममदूद आहे। अलिफ ममदूद छा आहे उनखे असां कीअं था ॾिसूं, उहो कुझु हिन रीति आहे त जंहिं अलिफ खे डिघो करे उचारजे, जंहिं अलिफ खे डिघो करे उचारजे तंहिंखे अलिफ ममदूद चइबो आहे। अलिफ जे मथां नंढड़ो अलिफ या मद ॾिबो त अलिफ ममदूद थी पवंदो आहे। हाणे कानून कोन्हे को, पर पहिरियों जेको आहे सो जॾहिं किताब लिखिया वेंदा हुया, दर्सी किताब लिखिया वेंदा हुआ त अलिफ जे मथां जेकर उचार खे वॾो करणो हूंदो त हिकु नंढड़ी अलिफ ॿी ॾिनी वेंदी हुई त जे ख़बर पए त इहो ॿ अलिफ माना मद उनखे आहे। पर हाणे उनखे ख़तम कयो वियो आहे। हाणे उन जॻह ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको अॻियां ईंदो आहे लफ़्ज़ उन खे यानी कि मद सां ई ज़ाहिर कयो वेंदो आहे। आव अलिफ मद आ, आदमी अलिफ मद आ, आखाणी अलिफ मद आ, आकाश अलिफ मद आ, आकहे अलिफ मद आ। ये उहे अखर आहिनि या उहो हिन छा चइबो आहे हिनखे अलिफ ममदूद माना मद वारो अलिफ। हिकिड़ो अलिफ अकेलो ईंदो आहे ऐं ॿियो अलिफ जेको आहे उहो मद वारो अलिफ आहे। इनखे सिंधीअ में नंढड़ो अलिफ या मद चयो वेंदो आहे।
मक़सूरा अलिफ हेठन जेको लफ़्ज़ आहिनि उनमें बेनुक्ती ये पर हाणे असां वटि जेको सिंधीअ जी जेको कीबोर्ड आहे उनखे नुक्ता ईंदा आहिनि जंहिंजे हिते नुक्ता लॻा पिया आहिनि न त हूअं अक्सर जेके अरबी लफ़्ज़ लिखिया वेंदा आहिनि उन्हनि में हेठां ये न हूंदी आहे उर्दू लिखिया वेंदा आहिनि उन्हनि में हेठां नुक्ता न हूंदा आहिनि पर उन्हनि खे उचारियो वॾो वेंदो आहे उते असां अलिफ कोन उचारींदा आहियूं जीअं मां हींअर ई मिसाल तव्हांखे 2 मिंट पहिरियों ॾिनो जेके असां अखर चऊं था नंढी हे सां उचारींदा आहियूं उहो त हे खणी अहिड़नि अखरनि सां जेके न अचियो है अचियो पर जॾहिं हे कंडीशन हूंदी आहे अलिफ जेका अची वेंदी आहे जिते अलिफ जो उचार पूरो निकिरे उते वरी असां ॾिसूं था सलमा समला लिखिजी वियो आहे मूंखां जेको उहो ग़लति थी वियो आहे सलमा आख़िरी जेका आहे नंढी आहे ऐं सुगरा या जे मथां खड़ी आहे ईसा या जे मथां अलिफ आहे मूसा ऐं एॾा मुस्तफ़ा इस्माइल वग़ैरह इहे चंद मिसाल आहिनि जेके मां खणी आयो आहियां तव्हां जा केतिरा ई मिसाल असांखे मिलनि था जेके असां इन्हनि खे सम्झी सघूं था तव्हां वटि पंहिंजे किताबनि में तव्हांजी कहाणियुनि में अख़बारुनि में केतिरा ई अहिड़ा अल्फाज़ हूंदा आहिनि जिन में इहे लिखिया पिया हूंदा आहिनि जो तव्हां सम्झी सघो था हाणे इहा तव्हां ॼाणे वेंदो त हर्फ़ इलत जा जेके उचार आहिनि उन्हनि उचारनि जे लिहाज़ खां पहिरियों वारे जेकॾहिं मद अचे थी त उनखे असां छा चवंदा आहियूं ऐं पोयां जेका आख़िर में अलिफ अचे थो असां उन खे छा था चऊं अलिफ ममदूदा ऐं अलिफ मक़सूरा इहे असांजा क़िस्म आहिनि इलत जा उचार जेके आहिनि वाव पहिरियों कहिड़ा हुया 2 क़िस्म हुया सिर्फ़ अलिफ जा ऐं हाणे आहिनि वाव मारूफ़ जी माना छा आहे ॼातल सुञातल जंहिंखे असांखे ख़बर हुजे मशहूर हुजे अहिड़े लिहाज़ खां ही जेको वाव मारूफ़ उहो वाव आहे जो लफ़्ज़ जे आख़िर में हरकतनि मां यानी कि एराबनि सां अचे ओ जे उचार सां कम अचे पालतू रोलू ॻारो फालतू वग़ैरह जेको बि लफ़्ज़ हूंदो उन में पेश या जेका एराब ॾिनल हूंदी माना असां कंहिं न कंहिं लफ़्ज़ में असां उहा सुञाणप हूंदी हुन सां इहो बि कानून अरबी ॿोली जो आहे अरबी ॿोलीअ में कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जिन खे का ख़बर न हूंदी आहे त उन्हनि खे उचारजे कीअं बसि असां उन्हनि खे उचारींदा आहियूं पर उन्हनि जा कहिड़े ॼण मथो बि थी सघे थो ऐं मथे बि थी सघे थो उहा मथे खे खणे थो मथे छा मथे हिसे खे खणे थो या मथे खे खणे थो का ख़बर न आहे इन सां ई इहे कानून आहिनि जेके पेश जिथे अची वेंदो आहे एराब जिथे अची वेंदी आहे उहा ज़ेर हुजे ज़बर हुजे पेश हुजे उहा मारूफ़ थींदी आहे इनखे ॼातल सुञातल हूंदो आहे असां उनखे सुञाणे सघंदा आहियूं वाह मजहूल हाणे ॾिसो हिते मजहूल माना ई आहे अणसुञातल या गैर सुञातल जेकी ख़बर न हुजे मजहूल उन वाव खे चइबो आहे जो लफ़्ज़ जे आख़िर में ओ को उन में एराब कान्हे का जे उचार सां अचे चोलो सोलो घोड़ो घाटो वग़ैरह तव्हां केतिरा ई लफ़्ज़ ठाहे सघो था इन सां जेको आहे सो घाणो उहो अची वेंदो केतिरा ई अखर आहिनि केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जेके इन ई हर्फ़ सां ठहंदा पर उन्हनि में जॾहिं असां ईंदासीं त उन में को बि मुतहरिक यानी कि एराब जेका कान्हे का इन जे करे इनखे चयो वेंदो आहे वाव मजहूल ऐं इन जो टियों क़िस्म आहे वाव मअदूल या वाव खे केराइण वाव खे केरायो कीअं वञे उनखे कीअं जेको आहे सो पूरो कयो वञे उनजो वरी कुझु आहे कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में वाव मौजूद त हूंदो आहे पर उनखे उचारबो कोन्हे या उनजो आवाज़ बिल्कुलु हल्को ईंदो आहे अहिड़े वाव खे वाव मअदूल चयो वेंदो आहे अहिड़ा लफ़्ज़ ख़ासि करे फारसी ज़बान में तमामु घणा आहिनि जेके असां सिंधीअ में बि जीअं जो तीअं इस्तेमालु कंदा आहियूं जेके लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि तव्हां ॾिसो असां केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिनखे असां आम जीअं जो तीअं इस्तेमालु कंदा आहियूं असां पुछंदा बि कोन हुनजी माना छा आहे ख्वाब ख्वाहिश खुद खुश ख्वाहिश ख़ैर ख्वाह वग़ैरह पर हिते इहो वाव जेको आहे केतिरनि ई हंधनि ते हुते त आवाज़ खणी निकिरे थो ख़ैर ख्वाह में उचारबो कोन्हे इनखे जहिड़ा बि थी पवंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि त ख़ुदि में असां वाव छो था ॾियूं पर इहो अखर या लफ़्ज़ जेको आहे पूरो आहे हिते वाव जेको आहे केराइण जे
कानून में अचे थो अखर लिखियो वेंदो आहे उचारियो कोन्हे वेंदो इहे इलत जा उचार आहिनि जेके असां पढ़ूं पिया था पहिरियों असां अलिफ जा 2 क़िस्म पढ़ियासीं हाणे वाव जा 3 क़िस्म पढ़ियासीं इन खां पोइ अलिफ इलत में ये जा 2 क़िस्म आहिनि जेके असां छा ये मारूफ ऐं ये मजहूर हाणे साॻिया ई साॻिया थींदा हिन में तोसीफ़ थी सघे थी जेको मां पोयां पढ़ायुमि न ही जेके बस जूं शयूं ॿुधायूं इन्हनि में तोसीफ़ थी सघे थी लाज़मी न आहे त इहो लफ़्ज़ ज़ोर रोज़ ही अहिड़ा अखर आहिनि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके वरी पोयां उन्हनि खे पहिरें में ई पेश अचे थो ऐं उहे अची था वञनि इन जे करे असां उन्हनि खे चवंदा आहियूं हर्फ़ इलत में या जा 2 क़िस्म आहिनि इन में बि असां कह सघूं था माने मारूफ ऐं मजहूर या ये मारूफ उन्हीं के ये के चइबो आहे जा लफ़्ज़ जे आखिर में ई अलिफ के ॾिसजो ज़ेर ॾिनी पई आहे जे उचार सां उचार थिए माना मारूफ समझ में अचणु घुरिजे असांखे मारूफ माना ॼातल सुञातल जंहिंमें को एराब आयल हुजे ऐं एराब असां कंहिं अखर खे कंहिं लफ़्ज़ खे उचारींदासीं असांखे पक हूंदी त इहो लफ़्ज़ जेको आहे उहो इन सां तालुक़ रखे थो जंहिं पर्टिकुलर कंहिं विषय सां हाणे भट्टी बेली तरी फुरे झुरी वग़ैरह ये अहिड़ा अखर आहिनि जिनके असां चवंदासीं भट्टी जेके जंहिंमें सिरूं पचनि या बेली जंहिंखे असां चवंदा आहियूं बेली माठ करे वेह कंहिंखे मुखातिब थींदा आहियूं तरे हिकिड़ो तरे ॾे का शइ तरे ॾे ऐं ॿियो तरे जेको आहे तरण या स्विमिंग ॿियो आहे फुरी फुरियल ऐं टियों आहे झुरी यानी के झुरियल इहे लफ़्ज़ आहिनि पर असां जेके सिखूं पिया था या सम्झूं पिया था उहे हर्फ़ केॾा सिखूं उहो हर्फ़ इलत जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि असां उन्हनि खे पहिरां सम्झूं पिया हाणे या मजहूर जेको आहे ये मजहूर जो जेको अचे थो इहा ये आहे जा लफ़्ज़ जे आख़िर में बग़ैर कंहिं एराब जे ऐ जे उचार सां अचे परे सड़े करे मथे हाणे असां इन्हनि लफ़्ज़नि खे जेकर ज़ेर ज़बर पेश ॾींदासीं त को न को लफ़्ज़ जुड़ी पवंदो पर जेकर बग़ैर कंहिं ज़ेर ज़बर जे अचे थो त इहो असां वटि या मजहूल जे कानून में अचे थो त परे परे कहिड़ो आहे परे वारो हू आहे या कंहिंखे चवे थो परे थी सड़े कहिड़ो सड़े आहे जेको साड़ में सड़ियल या ॿियो जेको आहे गंद पिचड़ो सड़ियल अहिड़े नमूने सां इहे लफ़्ज़ आहिनि जेके असां खे या जा उचार जेको आहे मजहूल जो ॾसे थो ईअं ई हाणे ॿिया जेके आहिनि मंकूत ऐं गैर मंकूत अखर सिंधी ॿोलीअ में कुल 52 अखर आहिनि जेके बि 2 क़िस्म जा आहिनि पहिरियों बि असां चयासीं 2 अखर 2 क़िस्म जा आहिनि हाणे वरी बि चवंदा 2 अखर जा हिकिड़ा मंकूत ऐं ॿिया गैर मंकूत मंकूत अहिड़ा अखर जिन खे नुक्ता आहिनि तिन खे मुआजिम या मंकूत चयो वेंदो आहे ऐं गैर मंकूत अहिड़ा जिनके नुक्ता कोन्हनि तिन खे महमल या गैर मनकूत सॼो वेंदो आहे इहे सभु जा सभु अहिड़ा अखर आहिनि जिन खे हिकिड़ा नुक्ता आहिनि ऐं ॿियनि खे नुक्ता कोन्हनि खे जेके असां हिते पढ़ूं पिया था इन खे सम्झूं पिया था इहे बुनियादी जेके शयूं हुयूं अखर जे बारे में जेके असां सिखियूं आहिनि जेके असां हिते पढ़ियूं आहिनि या सम्झियूं आहिनि इन्हनि खे असां वधाए सघूं था अञा ॿिया केतिरा ई क़िस्म जा पर ही बुनियादी आहिनि जेके मां हिते तव्हां जे साम्हूं पेश कया आहिनि उम्मीद थो कयां तव्हांखे हिननि मां जेके बि शयूं आहिनि सम्झ में आयूं हूंदियूं ऐं अॻिते असां हिन ते अञा वधीक ॻाल्हाए सघूं था जेकॾहिं कहिड़ा बि अखर आहिनि के बि अखर या तव्हांजे मुताबिक़ उहो सवाल हुजे त तव्हां मूंखां हिन में करे सघो था मां तव्हांखे इन जा उम्मीद थो कयां त जवाबु ॾींदुमि त जीअं असां पंहिंजी प्रोसेस खे अञा अॻिते वधाए सघूं सवाल आहे हिन मुताबिक़ को सॼो तव्हां भाव ॿुधियूं ॿुधायो जी सोलो आहे असां ख़बर थी पए भई असां सोलो पढ़णो आहे या सोलू पढ़णो आहे त अक्सर त ज़बर हूंदियूं कोन हूंदियूं कोन्हनि खे पर इहा ॾिसो न असांखे जॾहिं ख़बर न पवंदी आहे वाव मजो सोलो जॾहिं असां उचारींदा आहियूं न हिकिड़ो आहे चोलो असां उचार में असां ख़बर पवंदी न हुन में पेश आहे ऐं न ई उन में ज़बर आहे जॾहिं ज़बर या ज़ेर जॾहिं उन में ईंदी आहे त उन जो उचार अज़ ख़ुद सां खणी निकिरी वेंदो आहे मुख़रजनि मां ई असां ॾिसो फालतू जॾहिं असां लफ़्ज़ उचारियूं था त उते ते जो जेको पेश जो उचार जेको आहे उहो बकल में ख़ुदि
उचारजे पियो उन में किथे बि जेको उन में हज़फ कोन थो थिए ठीकु आहे अॻिते थोरो स्लाइड में आना जी जी बिल्कुलु कंदासीं सर हिते आहे ठीकु आहे ये मजूल सर ये मजूल या असां ईअं बि चई था सघूं त ज़मान खे जेका तब्दील करण लाइ बि असां इस्तेमालु करे सघूं था जीअं ॾिसो सड़े पियो सड़ी पियो हाणे सड़ी जेको पियो आहे सो मतिलबु जेको गुज़रियल वक़्त खे ज़ाहिर करे थो ऐं सड़े पियो उन में जेको प्रेज़ेंट आहे उनखे ज़ाहिर थो करे थी सघे थो पर हिते असां सिर्फ़ ऐं सिर्फ़ छा खे पिया ज़ाहिर कयूं ये मजहूल ज़माने में न बल्कि हरफनि में अखर में पिया इस्तेमालु कयूं त अखर में छो हरकत या जेको मुतहरिक लफ़्ज़ आहे हरकत माना मुतहरिक अखर उन जे लिहाज़ खां पिया ॾिसूं त उहो जॾहिं ज़मान ईंदो उन में अॻियाड़ियूं पछाड़ियूं उहे लॻी करे अलॻि तब्दील थींदा आहिनि उहे उन जा कानून वरी अलॻि आहिनि उन्हनि जे लिहाज़ खां उन्हनि में ही थींदो सड़े पियो या सड़ी पियो त माना को फर्द सड़े पियो त माना को पियो ठीकु आहे इन खां अलावा या जेकॾहिं मां सवाल करणु वञो छो त मां 30 मिंट जा थिया आहिनि मां तव्हां सवाल मां करण वारो आहियां इन खां पोइ वरी छो त ही सिर्फ़ु एक्सप्लेनेशन हुई जेका मां तव्हांखे मुकमल ॾेई चुको आहियां हाणे इन जे मुतालिक़ मूंखे बि सवाल आहिनि जेके मां तव्हांखे सवाल कंदुमि जीअं मूंखे ख़बर त पए न फीडबैक वठूं छा थिए पियो छा न पियो थिए वेठो को सवाल तव्हां वटि अञा जी सर असल में जी सर तरक्की आहे तरक्की त जी तरक्की और तरक्की भाई असां की ख़बर पई असां तरक्की पढ़णो आहे या तरक्की लोग पूरो अखर ई तब्दील आहे न हिकिड़ो आहे तरक्की वेर न आहे अगर एरा बाब न आहे त असां खे तरक्की जेको आहे तरक्की त र ते तारो रे रेल काफ कलम ये यको ठीकु आहे ऐं तिरकी जेको आहे उहो ते तारो रे रेल काफ कुतो ऐं ये यको आहे काफ कुतो शो पियो करे काफ कलम में ॿई शो पिया करे त डिफरेंट अलॻि अलॻि आहिनि त उहो पंहिंजो प्रोनाउंसिएशन आहे हा हिते तव्हां चई सघो था सर तुर्की हिकिड़ो अलॻि आहे ऐं तुर्की अलॻि आहे छो उते असां चऊं था हिकिड़ो तुर्की आहे साॻियो ई लफ़्ज़ जॾहिं असां लिखंदासीं त तुर्की ते खे पेश ॾींदासीं ऐं तुर्की ते खे ज़े ॾींदासीं उतां तुर्की ते ऐं रे गॾु पढ़ंदासीं ऐं हेॾां तुर्की ते ऐं रे खे गॾु पढ़ंदासीं इहे अलॻि अलॻि अखर लफ़्ज़ ई अलॻि अलॻि आहिनि ठीकु आहे गैर मनकूत अखर कहिड़ा आहिनि बग़ैर नुक़्ता टोटल घणा गैर मनकूत अखर आहिनि इहो मां कोन लिखियो आहे भई छो त कुझु त तव्हांजे लाइ मां छॾिया न त मां जेकॾहिं सभई असां खणींदासीं 8 जा 9 आहिनि जी सर घणा थींदा सर मनकूत अखर आहिनि मंकूत जेके नुक्ते वारा आहिनि उहे आहिनि 34 हाणे ॿुधायो गैर मंकूत घणा आहिनि 34 17 50 अरिड़हं थिया मंकूत अखर घणा आहिनि मंकूत आहिनि मंकूत माना नुक्तनि वारा अखर जेके आहिनि उहे आहिनि असां वटि 34 ऐं बग़ैर नुक्तनि वारा जेके अखर आहिनि उहे असां वटि आहिनि 52 सॉरी 18 कुल अखर 52 आहिनि जेके असांखे मिलनि था मारूफ जी माना छा आहे मशहूर जीअं असां को बि लफ़्ज़ उचारींदासीं उनखे ज़ेर सां ज़बर सां पेश सां उचारींदासीं त उहो ॼातल सुञातल थी वेंदो आहे हर्फ इलत जा कुल 3 क़िस्म आहिनि बल्कि वाव जा घणा क़िस्म आहिनि कहिड़ा कहिड़ा मारूफ मजूल ऐं मदरूर मारूफ मजूल ऐं ममदूला ठीकु आहे इहे 3 उहे जा सिर्फ़ वाव जा आहिनि जिन खे असां चऊं था मजूल जी माना छा थींदी अणसुञातल जंहिंखे असां सुञाणियूं कोन था भला जेकॾहिं हिते असां कुछ अखर जोड़ियूं मां चवां थो पोयां असां साॻी स्लाइड ते वञूं था साॻे शमसी अखरनि ते ऐं कमरी अखरनि ते हर हिकु अखर ते घटि में घटि हिकु लफ़्ज़ लिखी ॾियो त छा लिखी वेंदव उमीद था कयूं तव्हां लिखी ॾियो मां बि लिखां थो तव्हां बि लिखो त ॾिसूं था किथे पुॼूं था ऐं कंहिंखे वधीक अचनि था तव्हां पंहिंजे रखो ऐं तमामु असांखे कमेंट पे असां लिखंदा वञो जेके जेके अखर हुजनि लफ़्ज़ हुजनि जेके हिन अखर ते अचनि था मां खुदि स्लाइड ते वञां थो स्लाइड तव्हां साम्हूं बीहारियां थो ही स्लाइड आहे असांजी शमसी अखरनि जी ऐं कमरी अखरनि जी
इन्हनि अखरनि ते असांखे लफ़्ज़ ठाहिणो आहे अल सां बीम बग़ैर तव्हां जो कीअं ठाहींदो छो त असांखे हज़फ़ छा कराइणो आहे हज़फ़ कराइणो आहे अलिफ ऐं लाम असां इहो इस्तेमालु ई उते थींदो अल जिथे शमसी अखर ईंदो या कमरी अखर ईंदो ऐं अखर जेके हूंदा उहे अरबी जा अखर ई हूंदा जिन खे असां लिखंदासीं कुझु मिसाल मां तव्हांखे अॻे ॿुधाए चुको आहियां त इहे मिसाल में अचनि था इन करे मां तव्हांजे साम्हूं रखियो आहे त जीअं असांखे ॾुखियाई न थिए त को बि लफ़्ज़ ठाहियूं त असांखे ख़बर पवे त इहे अखर जेके आहिनि इहे ई शमसी आहिनि इहे ई कमरी आहिनि जिन ते असां लफ़्ज़ ठाहिण पिया वञूं असां जेको ॻाल्हाए रहिया आहियूं सभिनी खे जेके असां ऑनलाइन वेठा आहिनि उन खां वठूं असांजो ॻाल्हायूं पिया उहो सिर्फ़ु अखर ते पिया ॻाल्हायूं अखर जंहिंमहिल असां हींअर जेको शमसी अखर ऐं कमरी अखरनि ते पहुतासीं उन्हनि मां जेके शमसी अखरनि में अलिफ ऐं लाम हज़फ़ थी वेंदो आहे ऐं कमरी अखर में अलिफ ऐं लाम हज़फ़ नाहे थींदो उन बाबति नंढड़ो असाइनमेंट ॾिनी आहे त इन में लफ़्ज़ लिखो उहे लफ़्ज़ जिन में अलिफ लाम हज़फ़ थिए ऐं जिन में अलिफ लाम हज़फ़ नथो थिए तव्हां कमेंट में असांखे अहिड़ा लफ़्ज़ लिखी ॾेखारियो जेके शमसी अखरनि सां हुजनि ऐं कमरी अखरनि सां हुजनि इहे अखर तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि ही शमसी अखर आहिनि ही कमरी अखर आहिनि जिन ते असां लफ़्ज़ ठाहे सघूं था हिननि में अलिफ लाम कोन उचारबो ऐं हिननि में अलिफ लाम उचार में ईंदो इहे तव्हां लिखी सघो था मां लिखी चुको आहियां ऐं साईं लिखी चुका हूंदा हेॾां हाणे ॿुधायो ज़रूरी न आहे सभु जा सभु लफ़्ज़ थिया आहिनि जेतिरा थिया हुजनि ओतिरा ॿुधाए छॾियो त असां ऑडियंस सां शेयर कयूं त ही असां लफ़्ज़ असांजे दोस्तनि सां शेयर कया आहिनि सभु कहिड़ा लफ़्ज़ तव्हां शेयर कया आहिनि लिखिया आहिनि घणा लिखिया अथव ॾिसो सम्झो हिन ॻाल्हि खे मां चयुमि लफ़्ज़ अहिड़ा लिखो जंहिंमें अलिफ ऐं लाम असां हज़फ़ कराए सघूं ही ॾिसो असां हिते कया आहिनि न ही असां कयो आहे हिते अशम्स लफ़्ज़ असां पूरो पूरो में हज़फ़ कयो आहे ज़ियाउल कमर इन में असां कल्ह असां इहो इन में हज़फ़ नथो थिए अहिड़ा लफ़्ज़ ठाहियो जेके अलिफ ऐं लाम सां हुजनि छड़नि ऐं ईअं ठहनि कमरी अखरनि में अलिफ ऐं लाम जो हज़फ़ कोन थींदो ऐं शमसी अखरनि में अलिफ ऐं लाम हज़फ़ थी वेंदो आहे ठीकु आहे इन जे करे अहिड़ा लफ़्ज़ तव्हां जेको लिखियो आहे बाब या जहाज़ इहे अलॻि लफ़्ज़ आहिनि जी साईं अब्दुल अज़ीज़ मां हीअं तव्हां मिले न जन्नतुल फिरदौस अल फजर अल हबीब अल हाज अब्दुल कदीर अब्दुल मतीन अब्दुल वकार शादमान ॾिसो वॾे से अलिफ लाम कोन आयो साईं वारा अखर जेके आहिनि न लफ़्ज़ जेके आहिनि उनमें अलिफ लाम अचे पियो जेके तव्हां ॾिसो अखर लफ़्ज़ असांखे अहिड़ो जोड़णो आहे जंहिंमें अलिफ लाम असां हज़फ़ कराए सघूं ऐं जंहिंमें अलिफ लाम असां हज़फ़ न कराए सघूं ठीकु आहे हाणे मूंखे जेके बि हींअर आया उहे सभिनी में अलिफ लाम हज़फ़ थिए पियो सॉरी न पियो थिए ऐं हाणे जेके अखर ईंदा लफ़्ज़ ईंदा उन्हनि ते असां कहिड़ो ॻाल्हाईंदासीं जेके शमसी अखर आहिनि शमसी अखरनि वास्ते को साईं अब्दुल सत्तार अब्दुल लतीफ अल सऊद ये साइंस में ये ॾिसो अताहिर अल ताहिर खां कोन पढ़ंदासीं हिनखे अताहिर पढ़ंदासीं छो मां पहिरियों ॿुधायो जॾहिं शमसी अखर अची वञे अखर माना उहो अखर ही अखर मां जेके असां कयासीं तव्हांखे ॾेखारियासीं ही अखर जंहिंमें ईंदा उहे उनमें अलिफ लाम हज़फ़ थी वेंदो ऐं ही अखर जेके बि ईंदा उनमें अलिफ लाम हज़फ़ कोन थींदो ठीकु आहे इहे बुनियादी उसूल आहिनि जेको अॼु असां पढ़ियोसीं इन खां अॻिते इन जो पढ़ण जो मक़सदु इहो आहे असां पहिरीं क्लास वारे ॿार खे इहो त कोन पढ़ाईंदासीं वञी पर असांखे ख़बर हूंदी त असां अॻियां डिलीवर करे सघंदासीं छो त जेकॾहिं कॾहिं कॾहिं असांजा ॿार जेके असांखां वधीक इंटेलिजेंट हूंदा आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी आहे असांखे एतिरी ख़बर न हूंदी आहे ऐं अजीबो ग़रीब सवाल कंदा आहिनि ऐं अजीबो ग़रीब सवालनि जो जवाबु ॾियणु असांजो कमु हूंदो आहे उते हीअं न आहे त असां हीअ तुंहिंजे कम जो सवाल न आहे तूं न कर मूंखां हू त आहे सवाल समुंड वांगुरु सवाल कंदा आहिनि ऐं उहे सवाल कंदा रहंदा असांखां ऐं जॾहिं असां हिते बीठा आहियूं त मक़सदु आहे त इन्हनि जी असांखे हर क्यूरी खे पूरो करणो आहे
उन जेको सवाल कयो आहे उन सवाल जो जवाब असां वटि हुजणु घुर्जे जेका असां नथा जवाब ॾेई सघूं त माना असां उन ॿार जेतिरो बि असां पढ़ी कोन आया आहियूं इन करे इहे सभु असां शयूं हाणे असां अञा पोइ था वञूं इहे अखर जेके आहिनि ही अखर इहे छा आहे असांजी जेका असांजी बुनियादी पटी आहे जेका असां पहिरें वारे ॿार खे पढ़ाईंदा आहियूं पढ़ाइण सां गॾु गॾु सेखारण जेको अलॻि अलॻि हूंदो आहे नंढड़े ॿार खे जॾहिं असां ॿार सेखारण वेंदा आहियूं त उनखे इन जा नुक़्ता असांखे अक्सर इहा रही आहे त इन नुक़्ता ॾाढा असांजी ॿोलीअ में असां नुक़्ता यादि कोन था थियनि इन्हनि खे अलॻि अलॻि कानून आहे यानी कि असां जेके मुख़्तलिफ़ टीचर आहिनि उन्हनि जेको उन्हनि खे सेखारियो आहे त इनखे कीअं यादि करणु घुर्जे या कीअं उन्हनि खे जेको आहे ध्यान में रखणु घुर्जे घणो करे 2 नुक़्ता आहिनि ऐं 3 नुक़्ता आहिनि कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जिन खे 4 नुक़्ता बि आहिनि इन करे हिकु नुक़्ते वारे खे ते ऐं 2 नुक़्तनि वारे खे सेखारियो वेंदो आहे नक ते कन ते ऐं पंहिंजे फेस ते छाकाणि असांजो ॿार जेको हूंदो आहे उहो पंहिंजे बॉडी ते जल्दी सिखी वेंदो आहे त जीअं असां हुनखे सेखारणो पिया त ते तारो आहे हिते दिमाग़ आहे उनजे हेठां छा आहिनि 2 अखियूं आहिनि त उहे छा कहिड़ो अखर आहे जेके 2 हेठां जेको आहे सो आहिनि ऐं वरी कहिड़े नमूने सां आहिनि अखियूं तव्हांजूं कहिड़े नमूने सां आहिनि ॿई बराबरि में आहिनि या हिक ॿिए जे मथां आहिनि तव्हां वरी ॾंदनि खे वरी नक खे नक जे नासुनि खे इन सां उचारिया ऐं सेखारिया वेंदा आहिनि त जीअं असां उनखे हली सघूं हर्फ इलत मां हिते वरी बार बार इन करे पिया चऊं उन्हनि साॻियुनि शयुनि ते त जीअं असां हिनखे बहितरु खां सम्झी बि सघूं 52 अखरनि मंझां असां अञा पंहिंजो पॉइंट हलाइण कोन सिखियूं बोलो सिखी ईंदासीं त सही थी वेंदो असां लाइ हाणे असां चऊं था हिननि ते ॿिया जेतिरा बि लफ़्ज़ असां ठहिया पिया आहिनि इन्हनि लफ़्ज़नि खे टोड़ियूं भला लफ़्ज़नि खे टोड़ींदासीं त असां ख़बर पइजी त आया उहे सभु अखर साॻा ई आहिनि या ॿिया आहिनि जो असां सम्झूं पिया त जेको असां शमसी अखरनि खे पढ़ियोसीं या कमरी अखरनि खे असां पढ़ियोसीं पे उन लिहाज़ खां हिन अखर खे जेको असां ॾिसूं था पोयां शम्स अल दीन ही अखर आहे पूरो दाल उन ते चऊं पिया उहो अखर आहे जेके असां टोड़ूं पिया टोड़ण सां छा थींदो इहो मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो हुयो त इश्तिकाक वरी थींदा आहिनि उहे हिन मां ठही सघनि था माना असुल लफ़्ज़ जेको आहे उहा धातु या बुनियाद या मुज़दर जेको आहे उहो ख़बर पवंदी त किथां खां निकितल आहे पर असां उनखे हिकु पूरो अलॻि ॾींहुं रखियो आहे इस्तिलाह जो इश्तिकाक जो उन ॾींदासीं हिते सिर्फ़ु असां हर हिकु मां अल हटाईंदा था वञूं त ख़बर पइजंदी वेंदी असांखे त अलॻि अलॻि छो थी विया आहिनि शम्स मां अल हटायूं था त पोयां दीन पहुचंदो वञी नूर अल दीन थी वेंदो कमर अल दीन आहे सदर अल दीन आहे अल सवाब अल तवाब अल ज़ाहिर अब्दुल रज़ाक जामियत ज़हरा हाणे इहे अलिफ लाम इन्हनि में हज़फ थी विया आहिनि जेके असां सिखूं था पिया जिनखे असां सम्झूं था पिया इन्हनि अखरनि जे बुनियाद ते असां अॻिते वधंदा रहूं था पिया त कमरी अखरनि में वरी ॾिसो जीअं सिज तेज़ हूंदो आहे ईअं ई ही अखर जेके आहिनि उहे तेज़ आहिनि तेज़ी जे करे पंहिंजो पाण में अलिफ लाम यानी कि रोशनी पवंदी आहे जीअं त तमामु घणी रोशनी पवंदी आहे रोशनी कंहिं शइ ते पवंदी आहे त पंहिंजो पाण में रोशनी में उहे जज़ब थी वेंदा आहिनि उहे अखर जेके आहिनि शमसी अखर तमामु पंहिंजे उनमें जज़ब इन करे थी था वञनि त उन्हनि जी जेका रोशनी आहे न उहा रोशनी या जेको ॿिए लफ़्ज़ में खे उचारण कोन थी ॾिए इन जे करे बंदी थिए ऐं चंड ओतिरो ई थधो आहे नरम आहे इन जे करे अलिफ ऐं लाम वारो जेको उचार आहे उहो उन में अखर में कोन थो अचे ॿियो वरी शब्द बि हूंदी आहे जेका असां ॾियूं कोन था अनार जेको असां पोइ लिखियोसीं उन में ॾिसंदासीं त पोइ नून जेका आहे उन ते शब्द अचे पई उन जे करे बि असां जेको पहिरियों अखर आहे उन खां पहिरियां अखर जेको अचे थो अलिफ ऐं लाम वारो उहो असां हज़फ करे छॾींदा आहियूं मुंहिंजे ख़्याल सां न त मूं वटि हाणे कुझु घणो इन लाइ सम्झाइण लाइ बचियो आहे ऐं सवाल जेके तव्हां वटि हुजनि त मूंसां अञा वधीक करे सघो था मां हिन ते जी पटी ते वञूं वापसि ही पटी ते जी असां सर इनमें जेको लफ़्ज़ आहिनि अखर रे वण आहे जी जी मीनिंग जेका आहे सेम नंबर इहो छो कीअं माना
हाणे जी ठे ठूंठ पढ़ूं था न हा। ईअं के रे वण वाव अची थो वञे रे वण ये असल में सिंधी ॿोलीअ लफ़्ज़ आहिनि जिन में अखर संस्कृत ऐं सिंधी जिन मां चवनि त चयो वञे थो त इन जेको शुरूआत में को बि अहिड़ो लफ़्ज़ कोन्हे को जंहिं मां असां ठाहियूं पर इन्हनि ते लफ़्ज़ ठहनि था जीअं ञे ॼञ जंहिंखे सुञाणूं असां जीअं मुञ मुञ जेको आहे ञूञण चयो थो वञे त रसी आहे जेका लाड़ जे पासे में उन मां इस्तेमाल थींदी आहे उनखे बदल जेका मेवनि खे वंग में ॿधी वेंदी आहे उनखे ञूञण ञे सां कयो वेंदो आहे णे सां जेको णाकू जेको लफ़्ज़ आहे उहो थिए थो इहे लफ़्ज़ आहिनि त हाणे इहे मुस्तमिल कोन्हनि के इस्तेमाल कोन था थियनि जंहिंजे करे असां चऊं था त कुझु असांजा अखर अहिड़ा आहिनि जिन सां लफ़्ज़ कोन ठहंदा आहिनि पर असांजो हिकिड़ो मुहक़िक़ आहे फुलकारो उन पूरा जा पूरा इहे लफ़्ज़ नालो विसरी वियो आहे फुलकारे साहिब जो मां नालो वठां जी साईं मशहूर फुलकारो उन पूरा जा पूरा लफ़्ज़ ॾिना आहिनि अखर ॾिना आहिनि त हिन अखर सां हीअ जेको लफ़्ज़ ठहे थो पियो ईअं कान्हे को त जो असां कोन था लिखूं असांजी पट्टी में मक़सदु न आहे इहो कोन्हे त के बि अखर अहिड़ा लफ़्ज़ जॾहिं पट्टी में शामिल थियो आहे न मक़सदु आहे त उनजो को न को लफ़्ज़ हूंदो उनजो को मक़सदु आहे तंहिंजे करे हिननि खे हिते शामिल कयो आहे हाणे 1853 में असांजी पट्टी ठही आहे जेका मुस्तमिल जेका सरकारी तौर ते ठही आहे 1853 में ठही आहे हाणे 1853 खां 1953 ताईं 100 साल ऐं उन खां पोइ 2010 2020 यानी कि 150 सालनि खां वधीक टाइम थी वियो आहे वक़्तु गुज़री वियो आहे ज़रूरी न आहे त अॼु ताईं उहे लफ़्ज़ हुजनि हलंदा हुजनि शा लतीफ़ केतिरा ई लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि अखर इस्तेमाल कया आहिनि जेके असां हींअर इस्तेमाल कयूं ई कोन था मन असां इस्तेमाल कयूं था हाणे कोन था कयूं जेको न उन बदिले में असां न था इस्तेमाल कयूं जॾहिं मन पूरो अखर आहे पूरो न रुगो अखर आहे बल्कि लफ़्ज़ बि आहे मॼणा बिहार त केरु मिलंदो कंहिंसां इहो लफ़्ज़ में अचे थो पूरो ईअं ई उन ज़माने में अञा बि ताकी ॿिया लफ़्ज़ हुजनि जेके असां वटि हाणे मौजूदु कोन्हनि के शा लतीफ़ जी शाइरी में असां खणूं था त केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असां हाणे इस्तेमाल ई कोन था कयूं पर उन ज़माने में त उहे आम हुया शा लतीफ़ खे को भाई को घणो ज़मानो त कोन थियो आहे न वधि में 300 साल ई थिया आहिनि ऐं ईअं ई असांजी जेका मौजूदा ॿोली ठही आहे उनखे 150 साल थिया आहिनि उन ज़माने में इहे लफ़्ज़ ठहिया पिया हूंदा जेके हींअर ईअं चलो मां चवां त मूंखे सभु यादि आहिनि मूंखे उन्हनि खे किथे न किथे ॻोल्हींदासीं तहक़ीक़ कंदासीं त लफ़्ज़ असांखे साम्हूं अची वेंदा ऐं असांखे इंशाअल्लाह ताईं साम्हूं पेश कंदासीं त हीअ उहे लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां चओ था हिन में कोन पिया अचनि ॿियो को सवाल सारी जो 11 पट्टियूं 11 पट्टियूं चइनि हर कंहिं नाला आहे या ख़ाली ईअं ही जेके न हिन जा नाला कोन्हनि के ही त मां तव्हांखे शुरूआती ॿुधायुमि न त इन करे हिकु शक्ल वारा हिकु सूरत वारा अखर सभु गॾु करे रखियमि ॾिसो हाणे हिननि सभिनी सूरत हिकु जहिड़ी आहे हिननि सभिनी सूरत हिकु जहिड़ी आहे रुॻो छह खे हटाए करे हिननि सभिनी हिकु जहिड़ी सूरत आहे वरी हो 3 अखर जेके आहिनि हिकु जहिड़ी सूरत जा आहिनि वरी 2 अखर हिकु जहिड़ी सूरत जा आहिनि हितां ही 2 अखर हिकु जहिड़ी सूरत जा आहिनि पर हाणे असांजी स्लाइड में कोन पे एतिरो आयो स्पेस कोन हो जो वॾो कयूं असां इन जे करे मां ॿिनि अखरनि वारनि खे वरी हिकिड़ी लाइन में रखियो असांजी ख़बर पए ईअं यादि करणु बि सवलो थी पवंदो आहे ठीकु आहे इंशाअल्लाह सुभाणे असां जेको उनवान हूंदो उहो हूंदो लफ़्ज़ ते अॼु असां अखर ते पढ़ियो आहे सुभाणे लफ़्ज़नि ते पढ़ंदासीं लफ़्ज़ कहिड़े क़िस्म जा आहिनि ऐं लफ़्ज़नि खे कीअं जोड़नि था अखर में लफ़्ज़ कीअं जोड़नि था